अस्सलाम वालेकुम दोस्तों, हमारे सिरे असांजे यूट्यूब चैनल मौलाना असदुल्ला ऑफिशियल हिन यूट्यूब चैनल ते मज़ाया किल्पन सां गॾु व्लॉग भी असांजा मिलंदा। इस मौलाना के बयान का तर्जमा बताओ। इसका बयान हम सुनते हैं और बहुत मज़ाया बयान होता है और तकरीबन ये बयान में एक लफ्ज़ बोलते हैं जिस लफ्ज़ को सुनते ही लोग हंस जाते हैं। मैंने कहा वो कौन सा मान समझा पियो जो वो कहते हैं जबदर। क्या कहते हैं जबदर? मालूम जबदर नहीं है, ये है झलदर। ये जबदल नहीं है, ये है झलदल। उसने कहा कि इसकी माना क्या है? मैंने कहा कि जितना भी लोड पड़े बर्दाश्त कर लो, इसको कहते हैं झलदल। इंशाअल्लाह अज़ीज़ अमाते भी बुख जो वॾो लोड आहे पर हाणे दब झलणी आहे। इंशाअल्लाह मां मुख़्तसिर पंहिंजी हाज़िरी भरे अमा खां इजाज़त वठंदुसि। जेका मूं आयत पढ़ी आहे इन आयत में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम। नबी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोमिनन के पंहिंजे जिंदुन ने हज़रत साईं मौलाना असदुल्ला हैदरी साहब सां संगत के सलाम। इंशाअल्लाह संगत खुश हुई, अल्लाह सलामत रखे, सभिनि खे अल्लाह खुश नसीब करे। इलेक्शन खैर सां गुज़री वई माशाअल्लाह। हाणे दोस्त वरी पंहिंजे माहौल में अचो, रमज़ान जी तयारी कयो। माशाअल्लाह माशाअल्लाह ज़बरदस्त। असां हींअर वेठा आहियूं शिकारपुर में, 2 प्रोग्राम करे आहियूं अल्हम्दुलिल्लाह ॾींहं जो। अञा 3 ते वञूं पिया, अञा त कमु वधी आहे। सो असां सां आहे ख़तीब ज़ीशान मुल्क पाकिस्तान जो माशाअल्लाह ज़बरदस्त आवाज़ रखंदड़ ख़तीब साईं अब्दुल बासित पौड़ साहब, उन सां सलाम। अस्सलाम समझदा भी अवां मेहरबानी और अवां हुस्न जना। हालांकि ये आए कोर ये ता चवस जो साईं जो दुआवन तो कुछ भी ना अल्हम्दुलिल्लाह ॾाढी खुशी थी वरी गॾु थिया मोहब्बत जा मेला सॼी ज़िंदगी रहन। ज़िंदगी ते को बि भरवसो न आहे। ये साईं ॻाल्हि की रमज़ान जी लेकिन जो सीज़न अचे पियो उनजे करे कारोबार छॾियो सॼो साल रहंदो आहे। वरी हले ज़िंदगी में रमज़ान मिले हले न मिले सारा वरी ज़िंदगी जा रिमोट ते गॾु। माशाअल्लाह माशाअल्लाह अल्लाह पाक सभिनि खे सलामत रखे। असांजो दोस्त असांजो हमसफ़र साथी साईं असदुल्ला जो ड्राइवर प्यारो भाउ अनवर ख़ासि अली साहब, अस्सलाम वालेकुम। माशाअल्लाह साईं जी फिकी चाय अची वई आहे। बाक़ी असां आहियूं सभु 3 ॼणा मिठीअ वारा, इंतज़ार में वेठा आहियूं। इहो खिलण ज़बरदस्त। दादा घंटी किथे हणाई अथव? वाह 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 माशाअल्लाह। चांहि अची वई आहे। चांहि चस्केदार आहे, चांहि मज़ेदार आहे, चांहि जे नाहे अदा पोइ ज़िंदगी बेकार आहे। चांहि ॾियो अनवर खे, चांहि ॾियो साईं। चांहि पी पोइ वरी इंशाअल्लाह गॾु आहियूं। वाह 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 जी। ही दोस्त आयो आहे त यूफोन सिम वठो। सो असां यूफोन सिम ख़रीद कयूं पिया। ही उस्ताद अनवर साहब यूफोन जो नंबर चेक करे पियो, इंशाअल्लाह वठंदासीं। यूफोन चवनि था सुठी थी हले, वधीक हलाए ॾिसूं। दोस्तो ही चए थो पैकेज सुठा आहिनि। हाँ ओ बाबा पैकेज भलो आहे। दोस्तो शिकारपुर खां लखी प्रोग्राम में पहुची विया आहियूं। ही आवाम आहे, आवाम जी मोहब्बत आहे, अल्लाह जंहिंखे नसीब करे। सो ही आवाम साईं खे ॾाढो क्या चलवा करबला में दिखा जा हुसैन ने सजदे में जाके सर कटा जा हुसैन ने नेज़े पे सरसा ज़ुबां पर थी आयत कुरान उस तरह सुनाया हुसैन ने नाने के दीन पर हर चीज वार की खुशबीना दिलबा बचाया हुसैन ने खुद को तो पानी न मिल सका करबला को खून पिलाया हुसैन। जी अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम में फ़ारिग थी विया आहियूं। हीअ हाणे आवाम प्रोग्राम खां फ़ारिग थी साईं सां मिले थो। प्रोग्राम अञा हले थो, साईं जो बयानु ख़तमु थी वियो आहे। हाणे निकिता आहियूं वरी कंहिं ॿिए प्रोग्राम जे लाइ। सो वञी ॾिसूं था ॿियो प्रोग्राम। कुर्सी काॾे कयो न हेठि कुर्सी घोट कुर्सीअ ते। हाँ अज घोट 7 वरी अल्लाह मौलाना वॾे वेझी भारत ते हाणे त मुनो दिशा ताईं सत जो शादी जो प्रोग्राम में पहुची वियासीं। शादी जो प्रोग्राम थी वियो। हाणे प्रोग्राम खां बाद में फ़ोटो सेक्शन थिए थो पियो। साईं जा चाहींदड़, साईं जा परस्तार साईं सां गॾिजी फ़ोटो कढाइनि था पिया।
सो अल्लाह इज़्ज़त कई आहे, अल्लाह इज़्ज़त कंदो अञा वधीक, अल्लाह इल्म अमल में बरकत अता फरमाए। दोस्तों शादी जो प्रोग्राम आहे आख़िरी कंडियारो में रात जो, सो वञूं पिया हींअर कंडियारो तरफ़, सखर खां कंडियारो। सो इंशाल्लाह मिलूं सां खां वरी उन प्रोग्राम में पहुची विया आहियूं। घोट साहब जो निकाह थी वियो आहे, घोट खे माण्हू मुबारकबाद पेश करे रहिया आहिनि। ऐं मां हवा साईं जे दरमियान मोहब्बत पैदा कई, इन जोड़े जे दरमियान मोहब्बत पैदा फरमाओ। जे इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं अम्मा हाजरा साईं जे दरमियान मोहब्बत पैदा कई, इन जोड़े जे दरमियान मोहब्बत पैदा फरमाओ। प्रोग्राम खां बाद में एक माज़ूर शख्स मौलाना असदुल्ला हैदरी साहब सां पंहिंजे मोहब्बत जो इज़हार कंदे। सो ॾिसो था असांजो यूट्यूब चैनल मौलाना असदुल्ला ऑफिशियल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कयो, जीअं ईंदड़ नई वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां ताईं पहुची सघे। प्रोग्राम खां पोइ घोट समीउल्लाह अब्बासी साहब जे बैठक में कुझु दोस्त ऐं मौलाना असदुल्ला हैदरी साहब पाण में खिल भोग मज़ाक मस्करी मोहब्बतूं वंडींदे। इंशाल्लाह हींअर असां वेंदासीं गंबड़ में आराम कंदासीं। उस्ताद काथे लाईंदे भाऊ खे? भाऊ तव्हां काॾे वेंदव? अध रात जो काॾे निकिता आहियो? अच्छा माशाल्लाह, साईं जे रफ़ाकत में सफ़र पिया कयो। हाणे हे चवंदा हाणे अहिड़ो उस्ताद अथई मुश्किल आहे तोखे घर में। भाऊ चवंदो तव्हां न चढ़ी फातूं। आस्ते चाचा दरवाज़ो तो भञी। जी दोस्तों हींअर असां निकिता आहियूं कंडियारो खां गंबड़ जे तरफ़। सुभाणे प्रोग्राम आहिनि घोट की ऐं ॾहर की। सो हिन व्लॉग खे हिते कयूं था एंड। इंशाल्लाह सुभाणे ॿिए व्लॉग सां अव्हां खां गॾु हूंदासीं। संगत के सलाम, सिंध सलामत, साथ सलामत, जुड़िया रहो, आबाद हुजो, ख़ुशि हुजो, अल्लाह सलामत रहे।